सो सिंध हाउस जंहिंजे लाइ गवर्नमेंट बि चयो पिए, इमरान ख़ान साहब बि चयो पिए त हिते नोटनि जा बोरा पिया आहिनि ऐं बैग पिया आहिनि ऐं हॉर्स ट्रेडिंग थिए पई। सिंध हाउस मर्कज़ आहे हिन सॼी हॉर्स ट्रेडिंग जो। ऐं कल चौधरी परवेज़ इलाही बि चयो त 10 खां 12 PTI जा MNAs जेके आहिनि उहे सेफ कस्टडी में आहिनि। अॼु एक्सेस ॾिनो वियो हामिद मीर साहब खे, सीनियर जर्नलिस्ट आहिनि, पर ई काफ़ी अरसो TV तां बैन बि रहिया ऐं ताज़ो हिननि जी संदन पंहिंजे चैनल ते बहाली जो ऐलान आसिफ़ ज़रदारी साहब कयो हो। सो इन में को ढकियल ॻाल्हि न आहे त हामिद मीर साहब जो हिकिड़ो ख़ासि रैपो आहे ज़रदारी साहब सां ऐं पीपल्स पार्टी सां हिकिड़ो ख़ासि रैपो आहे। सो उन्हनि खे एक्सक्लूसिव इहो मौक़ो ॾिनो वियो त हुननि सिंध हाउस में एंट्री ॾिनी। ज़ाहिर सिंध हाउस में हामिद मीर पाण त नथो घिड़ी सघे ऐं हुते हुननि PTI जे MNAs सां जेके हुते मौजूदु हुआ उन्हनि सां मुलाक़ात कराई। उते राजा रियाज़ जेको जहांगीर तरीन ग्रुप जो आहे पर PTI जो आहे, हुन इहा दावा कई त असां हिते सिंध हाउस में 24 आहियूं। ठीकु आहे, हामिद मीर किथे बि इहो न चयो त हुन को गिणिया आहिनि त 24 आहिनि। राजा रियाज़ जी दावा आहे त हुते 24 MNAs PTI सां तालुक़ु रखंदड़ मौजूदु आहिनि। ॿिया बि अची सघनि पिया, पर छाकाणि त नवाज़ लीग हुननि खे एडजस्ट न पई करे, यानी फ्यूचर में टिकट ॾियण जो आसरो सोली सिंधी में न ॾिनो आहे, न त ॿिया बि अची वञनि। हिननि 24 खे शायदि आसरो ॾिनो आहे नवाज़ लीग, त 24 वेठा आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहा ॻाल्हि पब्लिक थी वई। तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं हीअ ॻाल्हि थी पए त असां MNAs खे वञणु न ॾींदासीं पार्लियामेंट में, त मूं तव्हांखे गुज़ारिश कई पई त हिकिड़ो ऑप्शन अपोज़िशन वटि इहो थी सघे थो त उहे इत्तेहादियनि ऐं जेके नाराज़ MNAs आहिनि PTI जा अपोज़िशन सां गॾु, उन्हनि खे मीडिया जे साम्हूं आणे छॾी। सो इहो त अगरि ताकी इख़लाक़ी तरह गवर्नमेंट खे इहो ॿुधाए सॼी दुनिया खे ॿुधाए सघिजे त ख़ान साहब पंहिंजी अक्सरियत विञाए चुको आहे, उहो ई कमु थियो। अॼु हुननि मीडिया जे साम्हूं हिकिड़े तरीक़े सां सॼी मीडिया जे साम्हूं न विहारियो वियो आहे। हिकिड़ो हामिद मीर खे एक्सेस ॾिनो वियो, हुन वञी जेका आहे उहो चयो त भई 24 MNA सिंध हाउस में मौजूदु आहिनि। सो अगरि 24 आहिनि, अगरि 24 जा सम्झो 16 आहिनि, 15 आहिनि, ठीकु आहे, 24 न बि आहिनि, 15 16 बि आहिनि, 12 आहिनि, ठीकु आहे, हू चइबो 2 डज़न जो मतिलबु 24, 2 डज़न न पर 1 डज़न मौजूदु आहिनि। हाणे बेदा आहिनि अलाए माण्हू, ख़ैर सो ही 1 डज़न बि आहिनि, यानी 12 बि आहिनि। त अॼु टेक्निकली ऐं अगरि हू पंहिंजी मर्ज़ी सां हुते वेठल आहिनि, जेको यकीननि पंहिंजी मर्ज़ी सां वेठल आहिनि, सिंध हाउस में केरु हुनखे अगवा करे नथो खणी वञी सघे, त टेक्निकली अॼु इमरान ख़ान साहब पार्लियामेंट जे अंदरि वारी गेम हाराए वियो, जेको पाण काफ़ी अरसे खां चऊं पिया। हाणे गेम पार्लियामेंट जे अंदरि जी रही न। पहिरीं पाण खे अंदाज़ो हो त तोड़ जोड़ वठवठा में ही इमरान ख़ान साहब जी टीम जेका आहे अपोज़िशन जी टीम सां मल न विड़ी सघंदी, उहो साबित थी वियो त MNAs ज़ाहिर थी पी रहिया। यानी हाणे पार्लियामेंट जे अंदरि अगरि कॾहिं नो कॉन्फिडेंस थियो बि त उहो थींदो तकल्लुफ़, उहो थींदी खानापुरी। अॼु इख़लाक़ी तरह गेम ख़तमु थी वई, नंबर गेम ख़तमु थी वई अॼु इख़लाक़ी तरह। हाणे जेको $1 मिलियन जो सुवालु आहे, त मूं सूधो सभिनी जो ख़्यालु हो, ऐं चलो ॿियनि जी ॻाल्हि नथो कयां, मुंहिंजो ज़ाती ख़्यालु हो त इहो कमु 23 मार्च खां पोइ थियणो आहे। इहो कमु 23 मार्च खां पोइ थियणो आहे। हीउ 23 मार्च ते OIC थी वञे, पोइ हीउ सॼो। सो मुंहिंजो ख़्यालु हो, जेको शोज़ में तव्हां सां ज़िक्र कयो पिए, त 24 ऑनवर्ड्स, 24 जी सुबुह खां 28 ताईं इहो मामिलो 27 जी शाम ताईं निपटजी वेंदो, जंहिंमें ही इत्तेहादी बि सफ़ा सिधा थी अची वेंदा, फलाण थी वेंदो, ढिमकाण थी वेंदो। तव्हां ॾिसो त क्यू लीग, हाणे थोरो वाज़े कयां, हीअ गेम कीअं तेज़ी सां कलाकनि जे कलाक में तब्दील थिए पई, जेको आउं सेंस कयां पियो त हीअ कलाकनि में शयूं तब्दील थियनि पियूं। ऐं हमेशह ईअं थींदो आहे त हीअ जेको इक़्तिदारी रांदि में अगरि स्क्रिप्ट मौजूदु न हुजे, जीअं स्क्रिप्ट मौजूदु न आहे, पर जे स्क्रिप्ट बि हूंदी आहे माज़ी में, तॾहिं बि आख़िरी मिनट ते शयूं फ़ैसिला तब्दील थी रहिया हूंदा आहिनि।
त मुंहिंजो अंदाज़ो आहे त कल राति ताईं कल शाम ताईं तय इहो हो त हीउ 23 खां पोइ वेंदो मामिलो ऐं इन लाइ चौधरी साहिब खे बि जेको हुन हिकिड़ो इंटरव्यू ॾिनो जंहिंमें सफ़ा सिधो थी बीठो हो त असीं अपोज़िशन में वञी रहिया आहियूं ॿिए ॾींहुं यानी कल्हो के ॾींहुं में वरी चौधरी परवेज़ इलाही पोइते हटियो हो त मूं तव्हांखे कल शो में चयो पिए त शायदि खेसि चयो वियो आहे त तकड़ न कर ख़ान साहिबु हिन रिएक्शन में हिन रद्द अमल में को अॻिरो उबतो या अॻिरो जेको आहे को फ़ैसिलो न करे हुजे त तंहिंजे करे तव्हां पंहिंजो आसिरो बरक़रार रखो आसिरो ॾिया वेठा हुजो हिन खे ख़ान साहिब खे त न अञा असीं सोचूं पिया फलाण पियो थिए त हीउ छा थियो आहे राति जे विच में छो इहो ज़रूरत महसूसु कई वई त हिननि खे इहो कार्ड शो करे छॾिजे छा हिन जो हिकिड़ो सबबु जेको मूंखे एतिरो थी सघे थो त अपोज़िशन वटि पकी इंफॉर्मेशन हुजे त सिंध हाउस ते रेड पियो थिए ॾिसो सिंध पुलिस ऐं हीउ जेके हुते गार्ड वार्ड हूंदा उन्हनि खे जॾहिं हुते रेंजर्स या फेडरल फोर्स वञी सोड़ो करे आहे त हिकिड़ो तमाशो थी पियो आहे न ऐं तव्हां चयो आहे ऐं पोइ ओॾीमहिल अपोज़िशन लाइ ॾुखियो थिया एक्सप्लेन करणु त हीउ छा पिया कनि हिते अंदरि त हुननि चयो बम पहिरीं फाड़े छॾिजे हिकिड़ो पर हिन रीज़न खां वधीक मूंखे अहम रीज़न इहो लॻे थो त ख़ान साहिब खे शायदि ख़ान साहिबु ख़ुदि 23 खां पहिरीं को फ़ैसिलो करण लाइ वरी इंफॉर्मेशन वई हुजे वरी दिमाग़ इहा को इतला किथे पहुता हुजनि त ख़ान साहिबु ही 24 कलाक 48 कलाक में को वॾो कमु करण वारो आहे त हुननि चयो त हिन खे मॉरली इख़लाक़ी तरह ख़ान साहिब खे अॼु ई नो कॉन्फिडेंस करे छॾिजे एग्ज़ीक्यूटिव अथॉरिटी ख़तमु करे छॾिजे मॉरल अथॉरिटी ख़तमु करे छॾिजे एग्ज़ीक्यूटिव अथॉरिटी त पार्लियामेंट में थियण खां पोइ थींदी न पर केरु ॿुधंदो मॉरल अथॉरिटी ठीकु आहे इख़लाक़ी तरह ख़ान साहिबु अॼु जे ख़िलाफ़ु अॼु अदम एतमाद जी तहरीक अची वई हाणे आहे कानूनी आइनी ऐं जेको लीगल प्रोसेस आहे मॉरली इख़लाक़ी तरह अॼु नो कॉन्फिडेंस अची वई त हिकिड़ो सबबु 23 मार्च खां अॻु करण जो यानी अॼु 17 मार्च ते ई हिन ॻाल्हि खे मुंहिंजे हिसाब सां 6 ॾींहं पहिरीं फाड़े छॾण जो रीज़न शायदि इहो हूंदो त राति जे पेट में को इतला आया हूंदा त ख़ान साहिबु को तमामु वॾो डिसीशन तकड़ में खणणु वञे पियो ऐं हू 23 मार्च जो बि इंतज़ारु न पियो करे तंहिंजे करे हुननि ही कार्ड उछलायो त तव्हां त हाणे प्राइम मिनिस्टर आहियो ई कोन हिन 24 या 12 या 16 जेतिरा बि MNAs PTI जा आहिनि हिननि जे ज़ाहिर थियण खां अॻु सिर्फ़ु हुआ दावा आऊं चवां पियो मेंबर आहिनि यानी अपोज़िशन चए पई मेंबर आहिनि तव्हां हुकूमत जो तव्हां चओ त न आहिनि मेंबर हाणे त इट्स माई वर्ड अगेंस्ट योर वर्ड मुंहिंजो चवणु ऐं तव्हांजो चवणु ख़ुदा ख़बर केरु सही आहे पाण ॿिन्ही आहे पर अॼु जे हिन वीडियो ऐं हीअ ज़रियनि वटां ख़बर कोन ॾिनी वई आहे हीअ तव्हां ॾिसो त मीडिया मैनेजमेंट थी आहे न त हीअ ऐं मीडिया मैनेज थींदी आहे दुनिया में थींदी आहे ऐं जर्नलिस्ट खे थींदो आहे ख़बर मिले पई हुनजो छा वञे त हामिद साहिब खे हामिद मीर खे मोकिलियो वियो आहे ताकी कैमरा ते ॾेखारियो वञे त हीअ अहवाल कोन पिया कटियूं जी हा को पकड़े कोन वेठा आहियूं पकड़े कोन वेठा आहिनि हीअ अहवाल मीडिया ज़रिया आहिनि थी सघे सुभाणे ज़रिया फिरी वञनि ॾेखारियो अथनि सो रीज़न की ख़ान साहिबु अॼु ही ख़बर जेको 4 साढे 4 बजे ब्रेक थी आहे हिन खां पोइ ख़ान साहिबु मॉरल जेका हुनजी इख़लाक़ी रिट आहे मॉरल रिट जेका आहे अथॉरिटी या रिट उहा ख़ान साहिब जी ऐं सम्झा थो त ख़तमु थी वई आहे हाणे ख़ान साहिब वटि जेको झेड़ो आहे जेको ख़ान साहिब खे मुक़ाबिलो करिणो आहे हाणे पार्लियामेंट जे अंदरि ख़ान साहिबु हाराए चुको आहे मतिलबु इन ऑल प्रैक्टिकल पर्पज़ फॉर ऑल प्रैक्टिकल पर्पज़िस ख़ान साहिबु पार्लियामेंट जे अंदरि हाराए चुको आहे हाणे आहे डी चौक या हाणे थी सघे थो डी चौक लाइ त 27 थी सघे थो त पोइ हाणे सिंध हाउस जो घेरो थिए